हिकड़ा वरी शहरन में नौजवान नाइट क्रिकेटियूं रमजान में शुरू कंदा आहिनि। इते कंबर में नाइट क्रिकेट सजी रात रमजान जे क्रिकेट में विञाईंदा आहिनि, बैट ऐं बाल में विञाईंदा आहिनि। और ज़ालिमो रमजान जूं रातियूं क्रिकेट खेडण जे लाइ न आहिनि, रमजान जूं रातियूं रांदि रूंद करण जूं न आहिनि, रमजान जूं रातियूं हा सुम्हण जूं न आहिनि, रमजान जूं रातियूं मोबाइल हलाइण जूं न आहिनि, रमजान जूं रातियूं टीवी हलाइण जूं न आहिनि, रमजान जूं रातियूं कचहरियूं करण जूं न आहिनि, रमजान जूं रातियूं इबादत करण जूं आहिनि, सजदन करण जूं आहिनि, रुकन करण जूं आहिनि, कुरान मजीद जी तिलावत करण जूं आहिनि। फक़रऊ मा तयस्सर मिनल कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। अञा वरी आवाज़ हिकड़ा रमजान जी रातन में क्रिकेटियूं खेॾंदा, हिकड़ा सुम्हींदा, हिकड़ा वरी मोबाइलियूं पिया हलाईंदा। अल्लाह वेठा ड्रामा हलाईंदा, फिल्म हलाईंदा, गाना हलाईंदा, वेठा रब खे कावड़ाईंदा। होॾों रब रहम ऐं माफ़ी ऐं करम ऐं बाज जा ऐलान थो करे, ऐं हे वेठो टीवी हलाए, हे वेठो मोबाइल हलाए, हे वेठो ड्रामा हलाए, हे वेठो गाना हलाए, हे वेठो फिल्म हलाए, रब खे कावड़ींदी करनि न। अल्लाह खुदा जो वास्तो तो रमजान में ये टीवियों बंद कर, रमजान में ये फिल्मा बंद कजो, ये ड्रामा बंद कजो, मोबाइल में भी ये ड्रामा फिल्म गाना ना लाजो, बदनजरी भी न कजो, रमजान जे रातन जो भी एहतराम कजो, रमजान जे ॾींहंनि जो भी एहतराम कजो। रोजा रखी ड्रामा न हलाइजो, फिल्म न हलाइजो, गाना न हलाइजो। वॾी रब खे कावड़ींदी आहे जेको रमजान में ड्रामा फिल्म गाना हलाईंदो आहे, बदनज़री कंदो आहे। वॾो अल्लाह के जलाल ईंदो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो महिरबानी करे रमजान जो एहतराम कजो। ईअं न त रमजान जी बेदबी कयो ऐं राग ऐं साज़ ऐं गाना हलायो ऐं ड्रामा ऐं फिल्म हलायो, बदनज़रियूं कयो, जे रब कावड़जी पियो त अल्लाह जे अज़ाब खां को बि बचाए न सघंदव। मां वाइज़न में चवंदो आहियां, अल्लाह जो नालो रहीम भी आहे, अल्लाह जो नालो करीम भी आहे, अल्लाह जो नालो गफूर भी आहे, अल्लाह जो नालो गफार भी आहे। पर याद रखो अल्लाह जो नालो कार भी आहे, अल्लाह जो नालो जब्बार भी आहे, अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे, शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे, अज़ाब अलीम जो मालिक भी आहे, अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे। इन्ना बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ तमाम सख्त आहे। फमा युकज़्ज़िबुक बाद बिद्दीन, अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन।
रुजो रब रुजो रमज़ान जी रातनि में जेॾो रब नेकियुनि ते ख़ुशि थींदो आहे ओॾो गुनाहनि ते नाराज़ थींदो आहे। रमज़ान जे ॾींहंनि में रातनि में किताबनि में वाक़ियो थो अचे लाहौर जो तो रमज़ान जो महीनो आहे इफ्तारी जो टाइम वेझो आहे। मां धीअ खे चवे थियो छोकिरी हलिया मुंहिंजा मानी पचराए हलिया मुंहिंजा भाॼी चाढ़ाए धीअ थी चवे मां न मानी पचराईंदी मां न भाॼी चाढ़ाईंदी मां हिन महिल मुंहिंजो पसंदीदा ड्रामो हलंदो आहे मां वञी उहो ॾिसंदमि। मां थी चवे थो छोकिरी रमज़ान जो महीनो आहे तोखे बि रोज़ो आहे इफ्तारी जो टाइम वेझो आहे मानी न पचराए त न पचराए भाॼी न चाढ़ाए त न चाढ़ाए पर इहो गुनाह न कजांइ मुदा अल्लाह कावड़जी पई टीवी न हलाइजांइ ड्रामो न हलाइजांइ पर छोकिरी नथी मुड़े गुसाए करे मां मथे कोठे ते हली थी वञे उते अंदरों कड़ो ॾेई दरवाजे खे बंदि करे टीवी हलाए वई थी रहे मां मानी पचाईंदी रही भाॼी कंदी रही ऐसी ताईं आज़ानियूं बि मग़रिब जूं शुरू थियूं। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मां जल्द में रोज़ो खोलियो ऐं चईं त धीअ खे बि रोज़ो खोलायां सॾ कयईं छोकिरीअ खे पर छोकिरी हेठि हुई न मां सम्झी वई त मथे वई हूंदी कोठे ते वञी ड्रामो ॾिठो हूंदे वञी टीवी हलाई हूंदे मां कोठे ते चढ़ी आई हा चईं त छोकिरीअ खे खार कढियां हुनखे बि रोज़ो आहे रोज़ो खोलायां मथे मां चढ़ी आई आवाज़ ॿुधे त टीवी हली रही आहे दरवाजे खे ज़ोर ॾिने त दरवाज़ो अंदरों बंदि लॻो पियो आहे मां रड़ करे चवे थी ओ छोकिरी टीवी बंदि कर आज़ान थी मिले रोज़ो खोल तोखे बि रोज़ो आहे इफ्तारीअ जो टाइम थी वियो आहे मां खारक खणी आई आहियां छोकिरी दरवाज़ो खोल टीवी बंदि कर पर न टीवी बि बंदि थिए न छोकिरी दरवाज़ो बि खोले न छोकिरीअ जो आवाज़ पियो अचे अमर परेशान थी दरवाज़ो खड़काए खड़काए आखिर पाड़े वारा गॾु थिया दरवाज़ो टोड़े वियो छा ॾिसां छोकिरी बेड ते मुई पई आहे किरड़ी हुन जे निड़ीअ में चकोयूं बीठी आहे ऐं हेॾो टीवी हली रही आहे जल्दी टीवीअ खे बंदि कयूं किरड़ीअ खे भॼाइण जी कोशिशि कयूं पर किरड़ी भॼे कान पई छोकिरीअ खे निड़ीअ में चकोयूं बीठी आहे हाणे भला हिननि चयो त छोकिरीअ खे खणूं जीअं जो छोकिरीअ खे खणनि त छोकिरी बि खजे न छोकिरी बेड ते ॼमी वई आहे अजी परेशान थिया ज़ोर ॾिनो छोकिरी खजे न पाड़े जे आलम खे घुरायो सॼी कहाणी ॿुधायूं उन जो भला हीअं कयो टीवी खणी अचो वेझी कयो टीवी खणी वेझी कयूं त किरड़ी झंप ॾेई हुन टीवीअ ते वेही रही चई हाणे छोकिरीअ खे खणूं छोकिरीअ खे खयूं त छोकिरी खजी आई वरी हुन आलम जो टीवी रखो वरी जो टीवी रखियूं छोकिरी साॻी हेठि बेड ते ॼमी वई हथनि मूं छॾाइजी वरी किरड़ीअ जी छोकिरीअ खे निड़ीअ में चकायूं अल्लाह अकबर कबीरा वरी आलम जो भला टीवी वेझी करे जो खणी हा बियो हिते टीवी वरी छोकिरीअ जे वेझी कयूं टीवी खणी बीठा वरी किरड़ी जंप ॾेई टीवीअ ते वेही रही वरी छोकिरीअ खे खयूं छोकिरी खजी वई अल्लाह अकबर कबीरा हाणे न आलम जो त या टीवी ऐं या किरड़ी छोकिरीअ सां गुस्ल महिल बि गॾु हूंदी जनाज़े महिल नमाज़ महिल बि गॾु हूंदी तंहिंजे करे हाणे इहे शयूं परे नथियूं थी सघनि हिन खां ईअं ई थियो गुस्ल महिल बि छोकिरीअ सां टीवी ऐं किरड़ी गॾु आहे
नमाज जनाज़ा माल भी टीवी ऐं किरड़ी गॾु आहे। हाणे जंहिंमहिल पूरण जो टेम आयो आलम जो टीवीअ खे परे कयो वरी टीवी परे कयूं छोकिरी सागी हाँ छोकिरीअ जो जनाज़ो माण्हुनि जे हथ में छॾाइजियो साॻो ज़मीन ते ॼमियो ऐं किरड़ी भॼंदी आहे जिंदड़ीअ में साॻो ई चक अल्लाह अकबर कबीरा वरी न आलम जो खणी जो टीवी वेझो कयो टीवी वेझो कयूं वरी किरड़ी झंप ॾेई टीवीअ ते वेठी वरी जे जनाज़े के खणो जनाज़ो खयो त जनाज़ो खजियो। हाणे अल्लाह वारे उन आलम जो अल्लाह हिन खां वॾो कावड़जी वियो आहे छोकिरीअ खां रमज़ान जी बेदबी जे करे रमज़ान जे एतराम न करण जे करे रोज़े जे एतराम न करण जे करे रब न को एॾो नाराज़ थियो आहे जो रहम जी नज़र करण लाइ तयार न आहे। हाणे इहा टीवी भी गॾु कबर में पूरियो किरड़ी भी गॾु पूरियो टीवी जाने छोकिरी जाने किरड़ी जाने बानी जाने रब जाने ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो आख़िर ईअं क्यों टीवीअ खे अॻे में लाथो कबर में किरड़ी भी गॾु आहे वरी छोकिरीअ खे कबर में लाथो अल्लाह अकबर कबीरा तख्ता ॾेई मण मिटनि जा चाढ़ियूं। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जॾहिं अल्लाह ताला टीवीअ जे ॾिसण जे करे ड्रामे जे ॾिसण जे करे छोकिरीअ जे मथां एॾो कावड़जी पियो जो दुनिया वारनि जे लाइ अल्लाह हुनखे इबरत बणाए छॾियो। जॾहिं दुनिया में न इहो अशर त कबर में न छोकिरीअ सां छा अशर हूंदो आख़िरत में छा अशर थींदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे मां मोदबाना वांगे गुज़ारिश करणु आहियां रमज़ान में महिरबानी करे इहे एलसीडियूं न हलाइजो इहे टीवियूं न हलाइजो इहे ड्रामा न हलाइजो इहे फिल्मां न हलाइजो इहे गाना न हलाइजो मोबाइल में भी इहे किन न हलाइजो बदनज़रियूं न कजो मता रब कावड़जी पवे मता रब के जलाल जे मता रब के जोश जे हड़ाली वञे तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो रमज़ान जो एहतराम कजो रमज़ान जो हया कजो रमज़ान जो ख्याल कजो गुनाहन खां पाण खे बचाइजो पाण खे नेकोकार बणाइजो निमाज़ी बणाइजो दीनदार बणाइजो सालिह बणाइजो ज़िक्र अज़कार कजो रब खां माफ़ी वठिजो रब खां हाँ तौबा करे गुनाहन जी अल्लाह खां माफ़ी घुरिजो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो वारो कयो रमज़ान जी तयारी कयो हाणे साईं पाण खे नेक बणाइण जी महिनत कयो नमाज़ी बणाइण जी महिनत कयो दीनदार बणाइण जी महिनत कयो सालिह बणाइण जी महिनत कयो रमज़ान में सही माना में रोज़ा रखजो मन साम रमज़ान ईमान व इत्ज़ाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़र जे रमज़ान जा सही माना में रोज़ा रखिया नबी ने फरमायो पहिरीं रोज़े सां अल्लाह ताला अॻियां पोयां उन्हनि जा गुनाह माफ़ करे छॾींदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो अल्लाह राज़ी थींदो आहे रमज़ान जे रोज़नि जे करे वॾो रब राज़ी थींदो आहे रमज़ान में इबादत करण जे करे वॾो रब राज़ी थींदो आहे रमज़ान में क़ुरान मजीद जी तिलावत करण जे करे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम।